एक नेक शख्स बादशाह वट नसीहत करण जे लाइ वेहंदो हुयो ऐं उहो हमेशा बादशाह खे चवंदो हुयो त सुठनि माण्हुनि सां उन्हनि जी सुठाईअ जे करे भलो सलूक करियो, छो त बुरा माण्हू पंहिंजे बुराइयुनि सां ई तबाह थींदा आहिनि। बादशाह जे दरबार में हिकु जाहिल शख्स उन नेक माण्हूअ जी बादशाह सां वेझड़ाइप जे करे हसद कंदो हुयो। तंहिं करे उन जाहिल शख्स हिकु साज़िश तयारु कई। हिकु ॾींहुं उन बादशाह खे चयो त बादशाह सलामत, हीउ माण्हू चवंदो आहे त तव्हांजे जिस्म मां धप पई अचे, जेकॾहिं तव्हां हिन खे वेझो कंदव त ही पंहिंजे नक खे हथ सां बंदि करे छॾींदो, जीअं तव्हांजे जिस्म मां ईंदड़ धप खां हू बची सघे। बादशाह उन ॻाल्हि खे चुपचाप सां ॿुधो ऐं उन खे चयो त मां पाण हिन मामले जी जांच कंदुसि। ॿिए ॾींहुं छा थियो जो उन जाहिल माण्हूअ उन नेक माण्हूअ खे दावत ॾिनी ऐं खेसि झझी थूम वारो खाधो खारायो। जॾहिं नेक माण्हू उहो खाधो खाई ऐं बादशाह जे दरबार में पहुतो त जीअं हू हमेशा चवंदो हुयो ईअं ई चयईं त सुठनि माण्हुनि सां भलो सलूक कर, छो त बुरा माण्हू जल्द पंहिंजे बुराइनि में फासी वेंदा। बादशाह खेसि चयो त तूं मुंहिंजे वेझो अची वेह। नेक माण्हू थूम जी बूइ जे करे शर्मिंदो थियो ऐं पंहिंजे नक खे हथ सां बंदि करे छॾियो, जीअं बादशाह खे बू न अचे। बादशाह इहो ॾिसी यकीन कयो त हिन जे बारे में हुन शख़्स जेको चयो हुयो उहो सही हुयो। बादशाह हिकु फरमान लिखियो ऐं उहो नेक माण्हूअ खे ॾिनो। फरमान में लिखियलु हुयो त हीउ शख़्स जॾहिं तो वटि अचे त हिन खे क़त्ल कयो वञे ऐं इन जी खल में भूसो भरे ऐं मूं ॾांहुं मोकिलियो वञे। उहो नेक माण्हू जॾहिं दरबार खां ॿाहिरि निकितो त उन जाहिल शख़्स खेसि ॾिसी वरितो ऐं रोकियो। पुछा कयईं त इहो ख़त छा जे बाबति आहे? नेक माण्हूअ जवाबु ॾिनुसि त शायदि बादशाह मूंखे इनाम ॾियण जो हुकुम लिखियो आहे। जाहिल शख़्स चालाकीअ सां चयो त इहो ख़त मूंखे ॾे, मां तोखां इनाम तौर घुरां थो। उन नेक माण्हूअ ख़ुशीअ सां उहो ख़त उन जाहिल शख़्स खे ॾेई छॾियो। जाहिल शख़्स उहो ख़त खणी गवर्नर वटि पहुतो। गवर्नर ख़त पढ़ी खेसि चयो त हिन ख़त में लिखियलु आहे त तोखे क़त्ल कयो वञे ऐं तुंहिंजी खल में भूसो भरे बादशाह सलामत ॾांहुं मोकिलियो वञे। हू जाहिल शख़्स हैरान थी वियो ऐं चयईं त न, इहो ख़त मुंहिंजे लाइ नाहे, मूंखे इजाज़त ॾियो त मां वापसि बादशाह सां ॻाल्हायां। पर गवर्नर चयो त बादशाह जे हुकुम खे रद्द नथो करे सघिजे। तंहिं करे जाहिल शख़्स खे क़त्ल कयो वियो ऐं उन जी खल में भूसो भरे बादशाह ॾांहुं उमाणियो वियो। नेक माण्हू हमेशा जीअं ॿीहर बादशाह वटि आयो ऐं साॻी नसीहत कई त सुठनि माण्हुनि सां सुठो सलूक करियो, छो त बुरा माण्हू पंहिंजे बुराइनि में ई फासी वेंदा आहिनि। बादशाह हैरान थी पुछो त तो उहो ख़त काॾे कयो? उन नेक शख़्स बादशाह सलामत खे जवाबु ॾिनो त उहो ख़त मूं फलाणे शख़्स खे ॾेई छॾियो, जंहिं चयो त उहो इनाम वठण लाइ आहे। बादशाह सम्झी वियो त असल साज़िश जाहिल शख़्स जी हुई। पोइ हुन नेक माण्हूअ खे चयईं त तूं पंहिंजी जाइ ते वञी वेह, बुरो माण्हू पंहिंजे बुराइनि जी सज़ा भोगे चुको आहे। दोस्तो, हसद हिकिड़ी वॾी बुरी ॻाल्हि आहे। असांखे अल्लाह खां दुआ करणु घुर्जे त हू असांखे हसद खां महफ़ूज़ रखे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो फरमाने आलिशान आहे त पंहिंजे भाउ जी मुसीबत ते ख़ुशीअ जो इज़हार न करियो। मुमकिन आहे त अल्लाह उन खे उन मुसीबत खां बचाए ऐं तोखे उन में मुब्तला करे छॾे। अल्लाह पाक खां दुआ आहे त अल्लाह पाक असांखे सिधे रस्ते ते हलण जी कामिल तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। दोस्तो, हीअ कहाणी पसंदि आई हुजे त वीडियो खे शेयर ज़रूरु कजो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मीज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।